अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं आहियां अली सनवासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, ताज़ियतनामा, मुसनिफ़ महमूद मुग़िल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध। छापो पहिरियों जनवरी 2023 ईस्वी। उस्ताद मोहतरम साईं मोहम्मद सालिह मेमण। हैरत कदा अंदर में ॾाढी मूंझ हुई, दिल खे करार न पे नसीब थियो ऐं नसीब थिए बि कीअं। अख़बारुनि जेकी कुझु उगाछियो पए तंहिं रूह ते ताज़ियाना पे हयां। आख़िरी ख़बर वरी ठटे जे साहिब कमाल वजूदन कई, जन इंसानियत खे हिकिड़ो भेरो वरी कपिड़नि खां आजो करे ॾेखारियो। ज़िंदगी हिकु बोझ जियां लॻे थी अज़ीज़ाने मन। साह ते ॼण कुझु हुरे थो, कलम नथो हले, काग़ज़ ताल कढंदो रहे थो। उन्हनि ई लम्हनि में हयातीअ जो हिकु ॿियो अक्स नज़र आयो। ज़मानो बिल्कुलु नाहे मटियो। हिन किसे मां फैज़ हासिल करियो, मन रूह में का राहत लही अचे। हयाती कीअं न हैरतुनि में वेढ़ियल हुजे थी। दौरे जदीद अची वियो आहे अज़ीज़ाने मन। जिदतुनि में वेढ़ियल असीं सभु पंहिंजो पाण खे अलाए छा सम्झूं था। वॾी मान शान सां धरतीअ ते पेर धरियूं था। ख़वास में पंहिंजो पाण खे शुमार कयूं था, जेतोणीकि आम में हुजण जो पंहिंजो अलॻि रुतबो आहे ऐं आम में बि कंहिंखे कहिड़ी जाइ मिले उहो केरु सम्झी सघे थो। फरमायो वियो त अव्हां जी बरतरी सिर्फ़ु साहिब तक़वा थियण जी सूरत में आहे। सूमर जे ॾियारे साईं मोहम्मद सालिह मेमण साहिब वफ़ात करे विया। पाण मेहराण यूनिवर्सिटीअ जे रजिस्ट्रार जी हैसियत सां रिटायर कयो हुअऊं ऐं पंहिंजी रिटायरमेंट वारी हयाती पंहिंजे घर में ऐं मस्जिद जी निस्बत सां बसर करे रहिया हुआ। संदन ॿई फ़र्ज़ंद राशिद ऐं ज़ाहिद संदन ई हुकमनि सां हयातीअ जे ड्रोड़ जे करे अलॻि रिहाइश पज़ीर आहिनि, पर संदन साथ बहरहाल 24 कलाक गॾु जो ई हो। ज़ाहिद जे पाकिस्तान में हुजे त यकीनन हर निमाज़ ते पंहिंजे वालिद सां गॾु नज़र ईंदो। राशिद कासिमाबाद में रहे थो, सो वॾनि ॾींहंनि ते उहो बि कहोल में नज़र ईंदो आहे। असांजो को 30 खनि सालनि जो साथ आहे, अञा बि मथे अरसो थियो हूंदो। राशिद मेमण ऐं मां गॾिजी क्रिकेट खेॾंदा हुआसीं ऐं तंहिंखां सवाइ राशिद हिकु जोशीलो अदबी कारकुन बि रहियो आहे। पर उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां हटी चाचे मोहम्मद सालिह जो मुंहिंजे वालिद साहिबु क़िबला फ़कीर नूर मोहम्मद मुग़ल सां तमामु वेझो तालुक़ु हुयो। दादू शहर जे मशहूरु इल्मी अदबी मेमण ख़ानदान जो मदरसा दारुल इस्लाम सॼी सिंध में बेहदि मशहूरु थियो, जंहिंजो मोहतम में आला जनाब मौलवी मोहम्मद सुलेमान साहिबु हूंदो हो। पंहिंजे दौर में इल्मु अदब जे हवाले सां सिंध जी हिकु बरगुज़ीदा हस्ती मोहम्मद सालिह साहिबु संदन वॾो फ़र्ज़ंद हो, जंहिंजी तालीम तरबियत जनाब मौलवी साहिबु पंहिंजी निगरानीअ में कराई हुई। तालीम मुकमिल करण खां पोइ 15 फरवरी 1958 ईस्वीअ ते सालिह साहिब खे मिडिल स्कूल जोही में असिस्टेंट टीचर जी नौकरी मिली। कुझु ई महीननि में संदसि बदिली सेवण शरीफ़ थी त बकौल सालिह साहिब जे मूं पहिरीं सेवण ॾिठो कोन हो। बाबा साईं हथ में वठी हलियो ऐं सिधो चाचे नूर मोहम्मद जे हवाले कयईं ऐं चयईं, अदा छोकिरो हाणे तो वटि, तोखे पारत हुजे। मां तक़रीबन 2 साल चाचे साण रहियुसि ऐं बसि रंग लॻी विया। हिते धणीअ खे हाज़िर नाज़िर ॼाणे लिखण थो घुरां त उन करे न जो असीं हिननि जो औलाद आहियूं, पर जेके बि क़दीम सेवणवासी फ़कीर मियां नूर मोहम्मद खे सुञाणनि तन खे संदन मर्तबे जी ॼाण आहे। पाण नूरू ऐं कौड़ूअ जे नाले सां बि मशहूरु हुआ। कोट सगोरीअ में बैलफ तौरु मुक़ररु हुआ। शाही बाज़ार में संदन 4 बाय 5 फुटनि जो मांडणीअ मां हिकमत जो दुकानु हुयो ऐं दुनिया उहो बि चवंदी हुई त पाण जनाब मखदूम बसरुद्दीन सिद्दीकी रहमतुल्लाह अलैह जा ख़ासि ख़िदमतगार हुआ। उन करे वटनि बि घणो कुझु नसीब में आयल हो। चाचा सालिह खे बाबा पाण साण रहायो ऐं संदसि ज़हीन तरबियत कई। 2 पेरनि जो नौकरीअ खां पोइ निमाज़ पढ़ी 2 ॼणा उन खुडलीअ जहिड़े दुकान में कमु कंदा हुआ। बाबा जा नुस्ख़ा हूंदा हुआ ऐं साईं मोहम्मद सालिह
जो हमाम दस्ते जो कुटको 24 महीना साथ जी मोहब्बत जा कुटियाऊं, जंहिंजो तज़किरो चाचो साले हर बार मूंसां कंदो हो, छाकाणि त मां 6.5 सालनि जो हुउसि जो बाबा साईं वफ़ात कई हुई। मूं वटि त बसि कुझु अक्स ऐं कुझु पाछा आहिनि, जिन खे चाचा साले सदाईं गहरो कंदो हो। साल अॻु जॾहिं मेडिकल स्टोर खोलियोसीं ऐं मां दख़ल ते वेठुसि त साम्हूं अची संदसि अखियूं आबदीदा थी वियूं हुयूं। बिल्कुलु चाचे मरहूम जहिड़ो थो लॻी मियां महमूद, बसि हीउ दुकानु वॾो आहे, बाक़ी पुर साॻी आहे। हू हिकमत कंदा हुआ, तूं दवाऊं थो विकिणी। हू हकीम हुआ, तूं डॉक्टर आहीं। मूंखे लॻे थो ॼण मूं वरी हिमाम दस्तो कुटणु शुरू कयो हुजे। कचहरीअ जे लमन में चाचे सालिया जो ज़िक्र अजीब हूंदो। बसि साईं, अलाए कंहिंजे कुलनि ते वञिबो, अलाए कहिड़ो कर्म कंदो, पर चङो कंदो। संदसि तक़रीबन हर जुमिलो बसि साईं खां शुरू थींदो हो। घणो करे सफ़ेद लिबास, सफ़ेद सनी सुहारी, आर वारी टोपी ऐं मख़सूस तर्ज़ गुफ़्तगू, ऐं उन में तेज़ जुमिला, हलूं था मियां महमूद, हाणे यारो यारी। तक़रीबन 3 हफ़्ता पहिरीं उमिरे ते वेंदे हिननि चयो हो, दुआ कजांइ त मोट न थिए, उते ई किथे रहाए छॾे। जे सदाईं लाइ रहाए त क्या कहने, बसि मिड़े दुआ पिया कजो। कलाक सवा जे कचहरीअ में संदसि उहो ई ज़ोर हुयो त दुआ कजे त हू वापसि न मोटे। अर्ज़ु कयमि, हेतिरा सारा माण्हू आहिनि, ॿिया न त घर भाती त आहिनि ई आहिनि, उन्हनि भला अलविदाई सलाम बि न लहणो छा। ऐं पंहिंजे मख़सूस शर्मीली मुर्क में हिननि चयो, उहो बि थी वेंदो, जे रब चाहियो त सलाम जो बंदोबस्तु बि थी वेंदो। सूमर ते असांजे मस्जिद जे पेश इमाम साहिब मियां अमीर अलीअ खे मके मां फ़ोन आई। मके मां आदम बाट नाले कंहिं साहिब जेको चाचे सालिया जे होटल में साथी थियो, संदसि वफ़ात खां पोइ मुख़्तलिफ़ नंबर डायल पे कया, पर कंहिं बि अटेंड न पिए कयो। हिनखे चाचे सालिया जे फ़ोन में जेके बि नंबर मिलिया से हिन सभु वारे वारे सां ट्राए कया। आख़िर मौलवी साहिब सां गुफ़्तगू थियसि, जंहिंखे ॿुधायईं त कुझु कलाक पहिरीं मोहम्मद साले मेमण साहिबु जहान छॾियो आहे। संदसि ज़ौजा बि हिते ई आहे, महिरबानी करे राब्तो कयो। मिंटनि में सभु राब्ता थी विया। उते को अज़ीज़ बि अची वियो ऐं फ़ैसिलो उहो थियो त जन्नतुल माला में खेनि दफ़न कयो वञे ऐं उन मक़ाम में आराम मिलेनि जिते बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा ऐं केतिरा ई सहाबा किराम रज़ियल्लाहु अन्हा आरामी आहिनि। हाणे फ़ोन ते अहवाल जो सिलसिलो हलियो। नेठ अंगारे ते मग़रिब जी नमाज़ खां पोइ तदफ़ीन जो अमल थियो। हाणे अजब ॾिसो, असांजे इशा जो वक़्तु आहे ऐं हुननि जे मग़रिब जो। फ़ोन ते अहवाल हलनि पिया त केरु ज़ाहिद खे फ़ोन करे चवे थो, मुबाशिर ते लाइव ॾिसो, मग़रिब पढ़ी जनाज़ो पढ़ंदा। ऐं अॼु इत्तिफ़ाक़ सां काबतुल्लाह ॾाढो हिकिड़ो ई जनाज़ो रखियलु आहे, जेको चाचे मोहम्मद सालिह जो आहे। सुभान अल्लाह, हूअं हर नमाज़ ते कुझु जनाज़ा हूंदा ई हूंदा आहिनि। जे ॿियूं कुझु मयतूं हुजनि हा त सॼो ख़ानदान उहो सोचे हा त बाबा अलाए कहिड़ो आहे, पर हिते त सलाम आख़िर जो अर्ज़ु अघायल हो। सभिनी ॾिठो वेठे लाइव त कीअं नमाज़ जी अदायगी खां पोइ चाचा मोहम्मद सालिह मेमण अलाए कंहिंजे कुलनि ते आज़मे सफ़र थियो। संदसि जनाज़ो हज़ारनि पढ़ियो, रब मिठड़े संदसि सभु हसरतूं पूरियूं कयूं। हैरत कदे में हैरतूं अञा ताईं मौजूदु आहिनि। छपियल आचर 12 जून 2011 ईस्वी। भाइटी फ़हमीदा गुल मोहम्मद मुग़ल, अखिड़ियूं भरिजी आयूं। जुलाई जी 2 तारीख़ थी वई आहे ऐं मां खेसि बैलेंस बि न मोकिले सघियो आहियां। हथनि में नालनि जी फ़हरिस्त आहे, जंहिंमें 2 नंबर ते संदसि नालो ऐं सेल नंबर आहे। सेल नंबर जेको हाणे माठको आहे ऐं नालो जेको हियांव ते उकिरियल त अॻे ई हो, पर हाणे जहिड़ो नासूर बणिजी वियो आहे। 20 ॾींहं पहिरीं मूं संदसि निड़ ते आख़िरी चुमी ॾेई खेसि ज़मीन जे हवाले करे छॾियो। संदसि रूह त उन 13 तारीख़ जे सुबुह जो ई वञी चुको हो। मुंहिंजी न्याणी मग़रिब महिल पथरनि जे तहनि हेठि वञी लिकी हुई। घर जी भिते अमल तास जा गुल सरगोशियूं कनि था, उहो किथे आहे? छत ते ठहियल निकोर पलवड़े जी भित हिन जे छुहाव खे महसूसु करणु घुरे थी। हवाऊं शाम जो घूघट कनि थियूं त संदसि
फेवरेट खट ऐं ॾाका पुछनि था नेमी छा वाकई बि हली वई आहे ऐं हीउ कुराड़ो पीउ कंध झुकाइण खां सवाइ ॿियो छा थो करे सघे। मां चइनी तरफ़नि निहारण नथो घुरां। मां त हाणे ॼण कंहिं बि तरफ़ ॾिसण जी ख़ुशी विञाए चुको आहियां। संदसि रुख़सत थियण बि अजीब हो। को ड्रामो, का मन घड़त कहाणी, को जुड़तू किसो लॻे थो। ॿुधाइण वारनि खे का शाहकारी इनायत थियल रहे। केॾी न रसान सां इत्मीनान सां साॻियो साॻियो किसो था वरजाइनि। हथ ठोके दास्तान खे ॿुधाईंदे को ड्रिॼ ड्राव थियनि थो। पर हाणे छा कजे, ड्रामा बि त हयातीअ में थियनि ई था। सुबुह जो 5 वॻे मूंखे उथारियो हुअऊं त निमीअ खे सहको शिदत जो आहे, खेसि इंजेक्शन लॻंदी। हू ॼाए ॼम खां सहके जी मरीज़ा हुई ऐं कॾहिं कॾहिं शिदत जे दौरे में खेसि इंजेक्शन लॻंदी हुई ऐं हूअ ठीकु थी वेंदी हुई। उन सुबुह जो मां टप ॾेई उथियो हुउसि। 5:10 ते असीं इस्पताल पहुची चुका हुआसीं। अना, उबैद, मां ऐं नीमी। हूअ असां सां हली रही हुई। साह में तकलीफ़ बराबरि हुअसि पर पंधु पाण करे रही हुई। अंदरि वियासीं त बेंच ते डिस्पेंसर सुतल हुयो। हिकु सॾ सां जागी पियो। ॿुधायोमांसि त न्याणीअ खे तकलीफ़ आहे। ॾिसंदे ई चयईं, साईं नेबुलाइज़र लॻंदो। कुदरत ख़ुदा जी उहो बि वटसि ई पियल हो। तकिड़ो खयाईं ऐं चयाईं त साम्हूं कमरे में हली वियो। उते नीमी कुर्सीअ ते वेठी, अना संदसि साॼे तरफ़ हुई। मां खाॿो हथु झलियो बीठो हुउसि। नेबुलाइज़र लॻो। डिस्पेंसर उबैद खे चयो त हीउ झलियो। उहो साह खणी वठे, मां डॉक्टर खे वठी अचां। हू वियो मस। उबैद मास्क झलियो। निमी पहिरीं साह ते मुंहिंजो हथु हल्को दॿायो, ॿिए साह ते शदीद तरीन ज़ोर ॾिनई ऐं 3 साह में संदसि हथु ढरो थी वियो। मूं सम्झो उहो दवा खे ॻीहे पई थी। उन महिल ई डॉक्टर मुकीम बि अची वियो। मूंखे सुञाताईं पर हिकदमि ढरी थियल नीमीअ ॾे निहारियईं। हिन खे छा थियो? नब्ज़ झलियाईं। चयमि दवा खे शायदि इनहेल पई करे। चयईं छॾ दा, हीअ त वफ़ात करे वई। शी इज़ डेड। इना लिल्लाहि व इना इलैहि राजिऊन। उन खां पोइ सभु दास्तान साॻियो ई आहे। मूंखे सिर्फ़ु उहा ख़बर आहे त असां 5:21 ते संदसि चहिरो संदसि पोतीअ सां ढके छॾियो। कुझु मिंटनि में ई हू सर्द थी वई हुई। हिन किसे में को वधा कोन्हे। हा, घटा थी सघे थो। सभु तक़रीबन 12 मिंटनि में खेल ख़तमु। अलविदा। हथनि जो मुक़दर बसि लुॾंदो रहण ई रहिजी वियो। पंहिंजे औलाद बाबति हर माइटु हसास हूंदो आहे। ॼाण न अथमि त मां कंहिं खाने में फिट थियां थो, पर एतिरो ज़रूरु सम्झां थो त मुंहिंजा भाइट ऐं भाइटियूं मुंहिंजे वटां कॾहिं उन रिश्ते जी हैसियत सां न निकिता आहिनि। अदा वारनि जे हूंदे तोड़े संदनि रुख़सत खां पोइ मूं सदाईं खेनि पंहिंजो पुटु ऐं धीउ सॾियो आहे। मूंखे पुटनि जो को शौक़ु न आहे। मां कशफ में ई अल्हम्दुलिल्लाह ख़ुशि आहियां। पर बहरहाल हीउ सभु मुंहिंजो औलाद आहिनि। न्याणियूं सभु पंहिंजे घरनि में आहिनि। हिक जी ॻाल्हि तइ थियल आहे। हिकु नंढड़ी आहे ऐं ख़ाली नीमी हुई जेका मुंहिंजे लाइ वॾी न्याणी हुई, जंहिंखे मूंखे हिन घरां तज़को एतराम सां ॿियनि भेनरुनि जा रुख़सत करिणो हो। अलाए छो हिन साल उहो सभु करण जी ख़्वाहिश शदीद तरीन हुई। मूं सोचियो हुयो उहा वॾड़ी थिए पई। हिन साल संदसि शादी थियणु घुरिजे। ईअं अंदाज़ो कोन हो त अजल संदसि हथु झलणाईंदो ऐं मां खांसि ईअं मोकिलाईंदुसि। सभु अजीब नमूने सां निहारीनि था। केतिरनि खे त सम्झ में ई नथो अचे त हिकु भाइटीअ लाइ मां एतिरो परेशान छो आहियां। चवण वारनि त उहो बि चयो त असां लाइ अलाए छा सम्झो। बाबा छा सम्झंदव? भाइटियूं छा न्याणियूं कोन थींदियूं आहिनि? भाणे जूं ॿियो औलाद छा रूह खे रूह जी सट नाहे ईंदी? छा धीअर सिर्फ़ु पंहिंजी घरवारीअ मां हूंदियूं आहिनि? गुज़िरियल 20 ॾींहंनि खां मां बिल्कुलु माठको आहियां। कलम जो कागज़ सां राब्तो टुटल आहे। लिखण लाइ दिलि ई नथी पवे। ख़ाली लिखणु छा कंहिं बि कम ते दिलि जो वराको न आहे। मां कलाकनि जा कलाक खेसि ॻोल्हींदो रहां थो। माठ कयो हिकु कुर्सीअ ते वेठे अलाए केतिरा कलाक केतिरा पर
लागर्ज़ीअ सां गुज़ारे थो छॾियां। मां जंहिंजो पल पल कम सां जुड़ियल हूंदो हो, लम्हो लम्हो मूं वटि कुझु न कुझु ज़रूरु हूंदो हो। निंड मां जाग खां हिकदमि पोइ खां वठी बिस्तरे ते वरी किरण ताईं मूं वटि हिकिड़ो हिसाब किताबु हूंदो हो। हाणे अलाए छो पंहिंजो पाण सां बि ॻाल्हाइणु नथो घुरां। दुनिया जी उहा ई रौनक आहे, दिलि जी अकेलाई वधी वई आहे। अजीब 30 साल गुज़रिया आहिनि, साण मुठ में सिर्फ़ु संदसि यादि जी वारीअ जी सरगोशी आहे। पंहिंजे माउ पीउ जे वफ़ात खां पोइ हिन कीअं न पंहिंजो घर वारो हिसो संभालियो। नौकिरी, ट्यूशन्स, घर, मस्ती, ज़िंदगी, साथ छा न हिन निभायो हुयो। ॿियो त सभु ख़ैरु, पर खेसि मुंहिंजे अकेलाईअ जी ख़बर हुई त कीअं न भाइरनि, अमड़, भाइटे ऐं भाॼाईअ जे वञण खां पोइ वधंदड़ अछनि वारनि सां ही कमज़ोर वजूद हवाउनि जे घेरे में आहे। कीअं न उहा ख़बर रखंदी हुई। रत में खंडु घटि हुजण ते फ़िक्रमंद हूंदी हुई। कीअं संदसि कुल्हे ते रखियल मथे में सदा हूंदी हुई, अदा पंहिंजो ख़्यालु रखंदा कयो। संदसि वॾियूं अखियूं मुंहिंजे हाल ते दर्द ऐं मुहबत सां भरिजी ईंदियूं हुयूं ऐं मुंहिंजो दिलासो खेसि मथां अचिणो लॻंदो हो। उहो मूं ते एतबार न कंदी हुई। खेसि पक हूंदी हुई त मां लाग़र्ज़ आहियां, दवा कोन खाईंदुसि ऐं संदसि हुजत पूरे वजूद खे वेढ़े वठंदी हुई। अलाए कीअं सभु सिलसिला जुड़ंदा विया। मूं सभिनी नियाणियुनि खे हर महीने जे पहिरींअ ते मोबाइलुनि में बैलेंस मोकिलणु शुरू कयो। खेसि पहुचंदो मसो ठक सां उहा जज़ाकल्ला पापा लिखी मोकिलींदी हुई। मोट ॿियनि वटां बि मिलंदी हुई, पर कॾहिं कॾहिं देरि थी वेंदी हुई। हिन वटि त ॼणु देरि जो लम्हो ई कोन हूंदो हो। फ़हमीदा देरि करे उनजो मूंखे को गुमान न हूंदो हो। बैलेंस वञण खां हिकदमि पोइ नियापे ते जॾहिं मुंहिंजी फ़ोन वॼंदी हुई त मूंखे ॾिसण बिना ई पक थी वेंदी हुई त उहा नीमी थी सघे थी। ख्वाब नगर में लोड शेडिंग जे कालम ते हिन मूं ॾांहुं तारीफ़ी नियापो मोकिलियो। मुंहिंजे सेल फ़ोन में अलाए कहिड़ी ख़राबी अची वई हुई। मूं संदसि नियापो जवाबु ॾेई डिलीट करे छॾियो हो, पर हर नए नियापे सां संदसि नालो उभिरी पियो अचे। अव्हां जे पारां नियापनि जी धुम हुई ऐं सम्झां थो त को 30 खनि दफ़ा संदसि नालो बार बार स्क्रीन ते आयो। शायदि उहो इशारो हो त हिन जेतिरा नियापा मूंखे करणु पिए घुरिया उन लाइ वक़्तु महदूद थी चुको हो। 8 ॾींहंनि में खेसि वञिणो हो। कंहिंजे वञण सां को वञे कोन थो अज़ीज़ाने मन। हयाती आहे त सिलसिला त आहिनि न। माण्हू अदमो थी वरी जियापे लाइ जाखोड़े थो। हयातीअ जी सूरत में मां बि वक़्तु त हिन खां सवाइ ई गुज़ारींदुसि ऐं यकीननि ॿिया बि कम कंदुसि, पर उहो सभु दिलि खे सम्झाइणु एॾो सवलो थोरो ई थो हुजे। जो हुजे हा त दादूअ जी नंढड़ी न्याणीअ लाइ लिखी वठां, जंहिंखे वैक्सीन न मिली। उहा बि त मुंहिंजी न्याणी हुई। जे सवलाई मिले हा त ॿिया बि अनेक मौज़ू हुया। मुंहिंजे आसानीअ लाइ दुआ फ़रमाइजो। मां वरी दुकान ते वञणु घुरां थो, वरी सभिनी जी फ़हिरिस्त ऐं नंबर ॿुधाईंदो बैलेंस मोकिलींदो वेंदुसि। पंहिंजी नंढड़ी अमड़, पंहिंजी नीमीअ जो नंबर मां हाणे अव्हां खे बि ॾियां पियो। चाहियां थो त अव्हां बि इनायत कयो ऐं संदसि मग़फ़रत लाइ धणीअ दर कुझु न कुझु ज़रूरु मोकिलियो। हीअ हिकु ग़रीब पीउ जी सदा आहे। अमलतास जा छुगा नीमीअ मथां रखंदो आहियां त पीलाण मन में लही ईंदी आहे। ख़िज़ा अची वई आहे, अञा त ऊन्हारो बि मुकमिल न थियो आहे। रुख़सतीअ महिल अलाए छो असीं सभु उन घिटीअ मां गुज़रियासीं जंहिंमें वटसि ट्यूशन्स पढ़ंदड़ ॿारड़ा कतार कयो बीठा हुआ ऐं 7-8 सालनि जा पितकेड़ा बाए मिस चई हथ लोॾे रहिया हुआ। उहा रोज़ु ॿारनि खे गोड़ शोर सां पढ़ाईंदी हुई। उन ॾींहुं माठ कयो ॾिठल हुई। मुंहिंजे दिलि चयो हो मां सभ खां नंढड़े ॿार खे झले चवां मूंखे भाकुर पाईंदे। मुंहिंजा भाकुर सर्द थी विया आहिनि। बेतरतीब थधनि लफ़्ज़नि लाइ मां अव्हां खां मुआफ़ी तलबियां थो। कमर शहबाज़ फरमाइनि था, तोखे यादि कंदे ओ मिठड़ा अखियूं भरिजी आयूं, यादूं मुंहिंजूं यादूं न आहिनि तो जियां थियूं परायूं। पल पल भटकनि मुंहिंजे मन में माज़ीअ जूं परछायूं, सदिन जो आ साथ मिठा सो पल में कीअं भुलायूं। अखियूं भरिजी आयूं। छपियल आचर 3 जुलाई 2011 ईस्वी।